मलाणे ऑफिस मिठी अगुणो वजीर मुमलिकत पीपल्स पार्टी एमएनए डॉक्टर महेश कुमार मलाणे जिले सदर ज्ञानचंद थाराणी अगुणो एमपीए फकीर शेर मोहम्मद बलालानी की सदारत में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे 13 नवंबर ते मिठी थरपारकर में रिथियल जलसे की तैयारियुनि बाबति मिठी दालके जे मालणू रवीणा जोड़ू ऐं भकुओ जे यूसिन जी गजवाणी थी गुज़री। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी मिठी आमद ते रिथियल जलसे के भरपूर नमूने कामयाब करे चेयरमैन साहब जा हथ मज़बूत करे वज़ीर आज़म बणाईंदासूं। थरपारकर ज़िलो अॻ में ई पीपल्स पार्टी जो किलो रहियो आहे ऐं रहंदो। उम्मीद आहे त थरपारकर जा माण्हू इहो साबित करे ॾेखारींदा त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे लखते जिगर सां थरी माण्हू केतिरी मोहबत कनि था। डॉक्टर महेश कुमार मलाणे सीनियर अॻवान दादन हिंगोर जो डिवीजनल सदर पीपल्स यूथ सुशील कुमार मलाणे तालके जनरल सेक्रेटरी अशरफ दर्स मीर मोहम्मद अढेजो ऐं यूसिन जा चेयरमैन काउंसलर मोज़िज़ सिराज सुबरो बरकत बजीर संजय माली समीर थाराणी दीपक शर्मा बाग अली बजीर एहसान बजीर ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची